साईं गुलाम नबी साहिब, असीं इन मुआशरे में ख़ासि तौर ते ॾिसंदा आहियूं, असीं ॾाढा जल्दबाज़ थी विया आहियूं, हिक ॿिए जी क़दुरु कोन था करियूं, इज़त कोन था करियूं। हालांकि असां पाण रत जी रिश्तनि में ॾिसूं था। ख़ासम ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि मायूस कोन इहा चवणु चाहींदुसि, पंहिंजा ॿारड़ा ई वालदेन जी इज़त नथा कनि, एहतराम नथा कनि। उस्ताद जो एहतराम घटिजी वियो आहे, कारी साहिबान जो एहतराम घटिजी वियो आहे, मुआशरे में मोज़िज़ माण्हू जो एहतराम घटिजी वियो आहे। इन सां असांजे मुआशरे जो बिगाड़ छा थो थिए, छा चवणु चाहींदो? साईं ॾिसो त अख़लाक जेको आहे उन जो अख़लाक जो सुठे अख़लाक जो आगाज़ पहिरियों मकतब ई तरबियत गाह, पहिरीं तरबियत गाह, पहिरियों मकतब, पहिरियों स्कूल घर आहे। बिल्कुलु। अगर घर जो अख़लाक, घर जो माहौल सुठो न आहे त पोइ उहो अख़लाक ॿार जंहिंखे तव्हां तरबियत ॾांहुं वठी पिया वञो, जंहिंजी तरबियत तव्हांखे करणी आहे, छो जो हिकिड़ी उमिरि आहे, हिकिड़ी एज आहे, उन खां बाद में हू स्कूल वेंदो, उस्तादनि खां अख़लाक सिखंदो या मुआशिरे में वेंदो तो अख़लाक सिखंदो। लेकिन पहिरीं झोली जेका, पहिरियों जेको मदरसो आहे ॿार जी तरबियत ऐं सुठे अख़लाक जो, उहा माउ आहे। बिल्कुलु। अगरि माउ सुठे अख़लाक जी हामिल आहे त पोइ औलाद ते उहे असरात ज़ाहिर थींदा। वालिद अगरि सुठो, पीउ अगरि सुठो अख़लाक वारो आहे त उहो उतां ॿारु उहो ई सिखंदो जेको घर जो माहौल। इहो तजुर्बे शुदा ॻाल्हि अथव त जहिड़ो घर जो माहौल आहे, अगरि तव्हांजो माहौल आहे मज़हबी त तव्हांजो ॿारु मज़हबी थी निकिरंदो। अगरि तव्हांजो घर जो माहौल ग़ैर मज़हबी आहे, आम दुनियावी माहौल आहे, त तव्हांजो ॿारु उन ई तरबियत सां उहो ई ज़ेवर पाए निकिरंदो ॿाहिरि। लिहाज़ा पहिरीं तरबियत लाइ ज़रूरी आहे त असांखे घर जे माहौल खे, अच्छा अगरि अख़लाक सुठो आहे त पोइ इहो अख़लाक, इन अख़लाक जा असरात मुआशिरे ते, हिकु फ़र्द जो अख़लाक सुठो अख़लाक मुआशिरे खे तश्कील थो ॾिए।